हालाणी सेवण में हक़ सच लिखण तड़ नौजवान सफ़दर हाले पोटो ते BISP जे इंचार्ज इरफान भुट्टो पारां तशद्दुद करे गोलियूं हणी ज़ख़्मी करण ख़िलाफ़ हालाणी में हाले पोटा बिरादरी जे माण्हुनि पारां नेशनल प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो। धरणे खे ख़िताब कंदे अॻवाननि आबिद हाले पोटो ऐं नवीद हाले पोटो, मुनीर अहमद हाले पोटो, यासिर हाले पोटो, माजिद हाले पोटो ॿियनि चयो त सेवण जे नौजवान सफ़दर हाले पोटो हक़ सच जूं ख़बरूं हलाइण तां बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जे इंचार्ज इरफान भुट्टो ॾमरजी पियो ऐं नौजवान सफ़दर हाले पोटो खे सरेआम गोलियूं हणी ज़ख़्मी करे छॾियो, जंहिंजी ॼंग भॼी पई आहे। हू हिन वक़्तु कराची अस्पताल में दाख़िल आहे। हुननि चयो त अहिड़े वाक़िए जी सेवण थाणे ते रिपोर्ट दाख़िल कराई वई आहे। 4 ॾींहं गुज़रण बावजूदि सेवण पुलिस जवाबदार गिरफ़्तार नाहे कयो। पुलिस बाअसर जी वंगार बणियल आहे। हुननि DIG SSP खां मुतालबो कयो त सच लिखंदड़ सफ़दर हाले पोटो खे ज़ख़्मी कंदड़ जवाबदार इरफान भुट्टो खे गिरफ़्तार कयो वञे। ॿिए सूरत में पूरी सिंध में एहतजाजी मुज़ाहिरा कया वेंदा। वर्कर साफ़ी सफ़दर हाले पोटे सां थियल ज़्यादतीअ ख़िलाफ़ असां अॼु हालाणीअ में हाले पोटा बिरादरी ऐं ॿियनि बिरादरियुनि समेत जेको एहतजाज करायो आहे उहो इन जे करे करायो अथऊं त जेको उनजो क़ातिल आहे इरफान भुट्टो उनखे बिलफोर्स गिरफ़्तार कयो वञे ऐं उन्हनि खे उनजी सज़ा ताईं पहुचायो वञे त जीअं अॻिते हली करे सुभाणे कंहिं ॿियो सफ़दर हाले पोटे खे जेको आहे सो जंग खां माज़ूर कयो वियो आहे ऐं उन सां इंसाफ़ थियणु खपे। असां वस वारनि खे अपील था कयूं त महिरबानी करे सफ़दर हाले पोटे सां इंसाफ़ कयो वञे, जे न त असां हाले पोटा बिरादरी ऐं ॿियूं बिरादरी गॾिजी करे नेशनल हाईवे सेवण बंदि कंदासीं ऐं ॿियनि खे बि अपील आहे त महिरबानी करे सफ़दर हाले पोटे असांजो CM सिंध सां मुतालबो आहे त इरफान भुट्टो खे गिरफ़्तार कयो वञे। जेको सफ़दर हाले पोटे सां जेको बि इन ज़्यादती कई आहे इरफान भुट्टे, महिरबानी करे असांजी CM सिंध सां IG सिंध सां अपील आहे त उनखे महिरबानी करे इंसाफ़ ॾियारियो वञे। 14 जुलाई जीअं त सेवण शहर में जेको वाक़ियो पेश आयो आहे सफ़दर हाले पोटे सां, उन जे हवाले सां हिते हालाणी शहर में हाले पोटा बिरादरी हिकु एहतजाज कयो आहे। असां आला इदारनि सां अपील था कयूं त जेको मुलज़िम आहे इरफान भुट्टो उनखे सख़्त खां सख़्त सज़ा ॾिनी वञे। ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।